अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं यानी हसन अब्बासी ऐं अॼु करे मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा, जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जिल्द चौथों। बादशाहनि, शाहूकारनि, ॾाहनि, ठगनि ऐं ॿियनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध। छापो 6 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि उत्तर ताल के लाड़काणे मां अलादाद चुगताईअ खां मिली। कहाणी आहे माटे जी माउ। हिकिड़ो बादशाह त पाण अलाह आहे, पर हिन कूड़ी दुनिया जो हिकु बादशाह हो। हिकिड़े ॾींहुं बादशाह कंहिं पासे शिकार लाइ वियो। संदसि राणी अकेली महलात में लेटी पई हुई त छा ॾिसे त संदसि महलात में झिरकीअ जो आखिरो हो, जंहिंमें उन जा बच्चा बि रहंदा हुआ। तंहिंमें उन झिरकीअ जे मरण बाद झिरक ॿी शादी करे हिकिड़ी ॿी झिरकी वठी आयो हो। तंहिं अॻी झिरकीअ जे बचनि खे खाधे बदिरां सेला कंडा आणे ॾिना आहिनि। नंढड़ा बचा वीचारा सेला कंडा खाईंदा मरंदा विया ऐं अची हेठि किरिया। राणीअ खे उहो लका ॾिसी तमामु घणो ॾुख थियो। सो छा कयईं जो कारा कपिड़ा पाए ऊंधी मंझी करे वेही रही। जॾहिं बादशाह शिकार तां मोटियो तॾहिं राणीअ खां हिन हालत जो सबबु पुछाईं। राणीअ चयसि त बादशाह सलामत, पहिरीं कौल ॾे त पोइ ॿुधायईं। जॾहिं बादशाह कौल ॾिनुसि तॾहिं राणीअ झिरकीअ वारी सॼी हक़ीक़त खेसि ॿुधाई ऐं चयाईंसि त जेकॾहिं आउं मरी वञा त ॿी शादी न कजो, छो त मतां ॿी राणी मुंहिंजनि बचनि सां हिन झिरकीअ वारो कमु करे। बादशाह राणीअ खे पूरो वेसाह ॾिनो ऐं कौल कयाईंसि त आउं कॾहिं बि ॿी शादी न कंदुसि। ख़ुदा जी कुदरत सां थोरनि घणनि ॾींहंनि उहा राणी फोत थी वई ऐं पोयां हिकु शहज़ादो ऐं शहज़ादी छॾे वई। बादशाह खे राणीअ जे मौत जो तमामु घणो ॾुख हो, मगर कुझु ॾींहंनि बाद खेसि अमीरनि वज़ीरनि ॿी शादी करण लाइ चयो। पहिरीं त साफ़ इनकार करे छॾियईं, पर जॾहिं कंहिं ॻाल्हि लाइ घणा माण्हू अची ज़ोर भरींदा त आख़िर उहा ॻाल्हि मञणी पवंदी आहे। बादशाह बि आख़िर कार शादी करण लाइ तयारु थियो ऐं थोरनि ॾींहंनि खां पोइ संदसि शादी बि थी गुज़री। जॾहिं बादशाह जी ॿी राणीअ घर में पेर ॼमाया तॾहिं बादशाह जी अॻीअ औलाद शहज़ादे ऐं शहज़ादीअ खे तंग करणु शुरू कयईं। खेनि खाधे लाइ जवन जी मानी ॾींदी हुई, छा बादशाही ॿार ऐं छा जवन जी मानी। मगर वीचारा छा कनि, मानी वठी कंहिं कुंड पासे उछलाए अधु बुख अधु ड्रह ते पिया गुज़रान कंदा हुआ। तंहिंखां सवाइ संदन माटेलीअ मां बादशाह खे अहिड़ो वठी बरगलायो जो उथंदे वेहंदे हिननि खे पियो छिंभींदो हो। आख़िर थींदे थींदे हिननि जे मथां माल चाढ़ण जो कमु मुक़ररु थी वियो। ही ॿई भाउ भेण पोइ रोज़ु माल चाढ़ण झंग में वेंदा हुआ। उन ई माल में सभे पारे सुहिणी हिकु कुंडी चाल में हुई, जंहिंसां बादशाह जी ॾाढी दिलि हूंदी हुई। तंहिं हिननि खे अहिड़ीअ बुख में ॾिसी खान पुछियो त अव्हां सां अहिड़ी विधन छो आहे। हिननि समूरी हक़ीक़त उन भटारीअ मेंह खे ॿुधाई। तॾहिं मेंह खे हिन चयो त मानीअ जे महिल तव्हां मुंहिंजे सॼे सिंग खे लोॾो ॾींदा त उन मां चूरीअ जो वटो निकिरी ईंदो ऐं खॿे सिंग खे लोॾो ॾींदा त खीर जो लोटो भरिजी निकिरंदो। उहो तव्हीं खाधे लाइ कमु आणींदा करियो। बसि ॿई भाउ भेण पोइ अहिड़ीअ तरह गुज़रान करण लॻा ऐं पेट भरे खाई पी बदन में बि कुझु ठही विया। ॿिन्ही भाउ भेण खे वरी बि ख़ुशि ॾिसी संदन माटे जी माउ दिलि ई दिलि में सड़ण लॻी ऐं हिननि जे पोयां जासूसी करणु शुरू कयईं। आख़िर हिन खे पतो पइजी वियो त हिकु मेंह जे वसीले संदन खाधे खुराक जो बंदोबस्तु थी रहियो आहे। इहो उहो साड़ झले न सघी ऐं ॿिए ॾींहुं शहर जे मुला खे घुराए पाण में सिट सिटियाऊं। ॿिए ॾींहुं जीअं सिॼु उभिरियो तीअं पेट सूर मरां जो दाहूं कूकू करणु लॻी ऐं बानीअ खे मुला ॾांहुं मोकिलियईं। हुन किताब पढ़े चयो त बादशाह जे मेहन में जेका कुंडी चाल में आहे ऐं जंहिंसां बादशाह जी घणे में घणी दिलि आहे, जेकॾहिं उन जो जेरो खाईंदी त पेट जो सूरु छॾे वेंदुसि। बादशाह यकदमि उन मेंह जे कुहण जो हुकुम ॾिनो।
जॾहिं शहज़ादे ऐं शहज़ादीअ खे उन ॻाल्हि जी खुड़क पई तॾहिं मेंह सां ॻाल्हि कयऊं। तॾहिं मेंह चयो त जेकॾहिं ईअं आहे त पोइ जॾहिं मूंखे कुहण लाइ दसीन ऐं कंध ते काती रखनि त उन महिल ॿई भाउ भेण ख़ाक जूं मुठियूं भरे मुंहिंजे निड़घट मथां उछलाए यकदमि मुंहिंजे मथां चढ़ी वेहिजो। ॿिए ॾींहुं जॾहिं कासाई मेंह खे कुहण आयो ऐं खेसि दसे कंध ते काती रखियईं तॾहिं शहज़ादे ऐं शहज़ादीअ मथां ख़ाक जूं मुठियूं भरे खणी उछलियूं ऐं ॿई भाउ भेण टप ॾेई मथां चढ़ी वेठा। उते मेंह हिकदमि उथी खड़ी थी। जॾहिं मेंह उथी हलण लॻी तॾहिं ॿियूं सभु मेंहूं बि हिन जे पुठियां हलण लॻियूं। अहिड़ी तरह हलंदे हलंदे हिक हंधि खेनि अची सिजु लथो ऐं राति उते ई तरसी पिया। खाधे पीते जो ॿियो सामान न हुअण करे मेंह जो खीर पी ढव कयऊं। जेको खीर बचियो सो हिकु ॾरण में हारींदा विया। 2-3 ॾींहंनि खां पोइ उन ॾरण मां हिकु वासींग नांग निकितो। नांग खे ॾिसी वीचारा ही ॿई डिॼी विया। उते नांग मेंह खे चयो त हिननि खे चओ त मूंखां न डिॼनि, छो त मां संदनि मददगार आहियां। ॿियो त हिननि मूंखे खीर पियारो आहे तंहिं करे हिननि खे दरिया जे किनारे ते हिकिड़ो बंगलो ठाराए ॾींदुसि ऐं ॿिन्ही भाउ भेण जा वार बि सोना कंदुसि। ईअं चई वासींग नांग फूक ॾिनी त यकदमि बंगलो तयारु थी वियो ऐं वरी ॿी फूक ॾिनई त हिननि ॿिन्ही भाउ भेण जा वार बि सोना थी विया। ही ॿई भाउ भेण हुन बंगले में रहण लॻा। शहज़ादे दिलि खे विंदराइण लाइ बीन वॼाइणु सिखंदी हुई। शहज़ादी दिलि खे विंदराइण लाइ बीन वॼाइणु सिखंदी हुई ऐं उन हुनर में अहिड़ी त भड़ थी वई जो वासींग त वेतर मथसि मोहत थी पियो ऐं हर वक़्तु शहज़ादीअ जे चवण में रहण लॻो। हिकु ॾींहुं ही ॿई भाउ भेण दरिया ते वेंझण विया त इतफ़ाक़ सां शहज़ादीअ जो हिकु वार दरिया में लुड़ी वियो। उहो वार वरी मच्छी ॻी वई। कुदरत ख़ुदा जी सां उहा मच्छी हिकिड़े मुहाणे जे ॼार में अची फाथी, जंहिं वरी उहा मच्छी आणे उतां जे बादशाह जे महलात ते ॾिनी। जॾहिं मच्छीअ खे ॿध कयऊं त उन मां हिकु सोनू वार निकितो। बादशाह जो पुटु जो उन वक़्तु उते बीठो हो तंहिं वार ॾिसण सां पंहिंजे पीउ खे वञी चयो त आउं जे शादी कंदुसि त सोननि वारनि वारी छोकिरीअ सां, न त आउं कॾहिं बि शादी कोन कंदुसि या कंहिं ॿीअ सां शादी कोन कंदुसि। बादशाह हेॾां होॾां माण्हू डोड़ाया। नेठि खेनि हिकु धूतीअ खां पतो पियो त फलाणे हंधि दरिया जे किनारे ते हिकु महलात में 2 भाउ भेण रहंदा आहिनि जंहिं ॿिन्हिनि जा सोना वार आहिनि। आख़िर बादशाह होॾां माण्हू मोकिलियो त भेण जो संग हिन जो भाउ शहज़ादे लाइ ॾिए, लेकिन हिन इनकार कयो ऐं चयईं त आउं पाण हिकु शहज़ादो आहियां पर कनि मुसीबतुनि जे करे हिन हालत खे पहुतो आहियां। नेठि बादशाह ॿी का वाह न ॾिसी शहज़ादे खां संग जी ॾे वठि कई। जॾहिं हिननि जूं शादियूं थी चुकियूं तॾहिं भाउ ऐं भेण बादशाह खां इजाज़त घुरी त असांखे मोकल ॾे त असीं पंहिंजे पीउ सां मिली खेसि ॾिसी अचूं। बादशाह खां इजाज़त वठी जॾहिं भाउ भेण हलण लॻा तॾहिं शहज़ादे जी ज़ाल ऐं संदसि भेणियूं बि तयारु थिया ऐं सभु गॾिजी जॾहिं पीउ वटि पहुता तॾहिं हू खेनि सही सलामत ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं हर को पोइ पंहिंजे पंहिंजे घर ख़ुशि खुरम गुज़ारण लॻो।